नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी सिंध पाक तहरीक पारां मीरपुर ख़ास ज़िले में तालके सिंधड़ी में मंशा जे सरेआम विकिरो ख़िलाफ़ गुलाम हुसैन मरी, रसूल बख्श थेबो, गुलाम रसूल कीरियो, मोहम्मद हसन दर्स, मुर्तज़ा शर ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतजाज कंदे मुतालबो कयो त सिंधड़ी खे मंशात खां पाक कयो वञे। मंशात जे करे कैंसर जहिड़ो मोज़ी मर्ज़ पुखड़जी रहियो आहे। तालके में मंशात आम वखर जियां विकिरो थी रही आहे। केर बि उन्हनि खे रोकण लाइ कदम नथो खणे। सिर्फ़ सिंध बचाइण ग़रीबनि ऐं दोस्तनि ऐं उन्हनि जा असीं करे रहिया आहियूं। उनमें बि को बि असांजी लालच या ॿी का बि ॻाल्हि न आहे। असीं बिल्कुलु जेको सो असीं हींअर प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज परअमन करे रहिया आहियूं। पुलिस थाणा उहे उन को बि असांजी तदारक नथो करे। असां SP खे दरख़्वास्तूं कयूं, DSP तालके सिंधड़ी जी खे दरख़्वास्त कईसीं अॼु खां 10-15 ॾींहं अॻे, पर नशा तमामु अरूज ते हली रहिया आहिनि। जी अॻे गौर कंदा कंहिं इहो असीं अव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था। सिंधड़ी जे अवाम खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जुमे जे ॾींहुं 3 बजे वधि में वधि हिते असां वटि पहुची ऐं हिन एहतजाज खे अचण सां अवांजी न्याय जी थींदी। अभी सॼा पाड़े जा दोस्त हटायो, सिंध बचायो, मंशा हटायो, मीरपुर ख़ास बचायो।